ہر قسم جی حمدیں ثنا وڈائن واکھاڑا عبادت بندگی انہیں اللہ وحدہ لا شریک لہ دے لائق نے سزاوار ہے جکو اللہ کل کائنات جو تنہا خالق زمین و آسمان جو اکیلو مالک ہے اللہ تعالیٰ جی مختصر امدحامات بے شمار لا تعداد درود سلام نازل کیے عموماً تمام انبیاء علیہ السلام تھے خصوصاً پانچ آخری پیغمبر جناب محمد مصطفیٰ احمد مشتبہ صلی اللہ علیہ وسلم تھے اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد حاضرین جمعہ بزرگوں اور نوجوان ساتھیوں اجینا جمعے میں خطبے جو عنوان ہے رمضان جو استقبال کیوں اللہ رب العالمین کی طرف گنہگار انسان متے گھنا فضل احسان نازل تھیں تا خطاکار رہیوں گنہگار رہیوں ہر ڈین نے ہر وقت پاوٹا کو نہ کو بڑا نے غلطی کی تھی انہی غلطی کے ختم کریلا کرے گناہ کے معاف کریلا کرے اللہ تعالیٰ پانکھے موقع دے دو یہ جو کو زندگی ہے یہ سجی زندگی موقع ہے جن زندگی میں پان نیکیوں کمائے لائیوں نے گناہ جی معافی منگی لائیوں پر ان زندگی میں اللہ تعالیٰ اموک ٹیم اموک وقت نے مہینہ اڑا رکھیں جن میں اللہ رب العالمین ان جے بانے کے ودارے میں ودارے معاف کرے دو انہی میں جا رمضان جو مبارک مہینو ہے یہ اللہ کی طرف کھاں آئل ایک مہمان ہے جو کو ان قریب تھوڑے ٹائموں میں پاوٹ اچے وارو ہے ان مہمان جو استقبال کیوں کرنو استقبال یعنی سواگت پان ॾिसूं था कितका को प्रोग्राम वे तो उते को वॾा महिमान अचें त अजरख उॾाए उन जो स्वागत करे मचे तो कुला एतिरे लाइ करे जी महिमान पाण वटि आया त पाण मथे फर्ज़ बने थो जो उन महिमान जी पाण इज़त कई पंहिंजे घर जेकॾहिं को महिमान अचे तेनो पैदा पा अंगड़ा ओटा घर मड़े ॿुआरे साफ़ करे लायूं अहिड़ी को वस्तु जंहिंजे कारणे पंहिंजो नालो ख़राब थिए उन वस्तु खे पाण पासे करे छॾियूं अने उन महिमान खे खाधे में पूरो पसंदि आहे उहो पाण बणायूं पाण महिनत कयूं ई मड़े एतिरे लाइ करे जे पंहिंजो महिमान पाण वटां ख़ुशि थी थिए یہ جو ایکڑو مہمان رمضان ہے جو کو اللہ کی طرف کھاں پاوٹ مہمان بنی اچے مہمان پاں کھلا چاہتا اتنے لا کرے جے مہمان تھوڑکا ڈی ہوئے ہمیشہ نہ تھے ہوئے یہ جو ہی رمضان جو کو ہے یہ تھوڑکا ڈیا پاوٹ اچی دو اللہ پہل فرمائے قرآن میں ایام معدودات رمضان جا ڈیئں ماندئی گھڑیا پیا ہیں اوگणतरी या 30 ॾींहं
ई महिमान पाण वटि अची थो, पाण खे करो कयो खपे। मिड़ी कथा पहिरीं, रमज़ान जो मुबारक महीनो पाण वटि अचे, तंहिंखां पहिलां पंहिंजी दिलि में, पंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि पाण विहारे लाहियूं, हिकिड़ो अज़ीम वॾो बरकत वारो महीनो पाण वटि अचे। ही महीनो हिकिड़ो उहो महीनो आहे जंहिंजे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए जे इन महीने जे अंदरि हिकिड़ी राति अहिड़ी आहे जेको 1000 महीने कथा बहितर आहे। हिकिड़ी राति, शबे कदर जी राति, जागे जी राति, उन में जेकॾहिं कोई इंसान अल्लाह जी इबादत करे लाहे त सम्झी लाहियो उन इंसान हिकिड़ो 1000 महीना लगातार अल्लाह जी इबादत करे। अहिड़ो अज़ीम महीनो। पोइ इन महीने खे पाण अल्लाह जी वॾी नेमत सम्झो जेको पाण मिले वारी। एतिरी वॾी नेमत आहे, एतिरी वॾी नेमत आहे जे अल्लाह रब्बुल आलमीन ये नेमत पाण खे ॾे, इन मां पाण हिसो गिनो, फ़ाइदो गिनो त जन्नत में पाण उन माण्हू खां पहिरीं पुॼी सघूं था जेको अल्लाह जे नाले मथे शहीद थियो। अबू तलहा अंसारी रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान कई था जे ॿ माण्हू अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया। ॿिन्ही इस्लाम क़बूल कयो, कलमो पढ़िया, मुसलमान थी विया। पोइ भेरा आया, उन मां हिकिड़ो माण्हू घणो नेक हो, बेहिसाब नेक हो, अने नेकीअ में नमाज, रोज़ा, सदका, खैरात, सखावत मड़े अमल कंदो हो। पोइ उहो इंसान अल्लाह जे नाले में, अल्लाह जे रस्ते में लड़ंदे लड़ंदे शहीद थी वियो, पंहिंजी जान ॾेई ॾिने अल्लाह जे नाले मां। पोइ ॿियो कहिड़ो खपे? ॿियो इंसान जे इस्लाम क़बूल कयो, उहे नेक हो, पर हुन माण्हू जहिड़ो नेक न हो, उन खां ओछो नेक हो। पोइ ही माण्हू जेको ओछो नेक हो, 12 महीने पुठियां वफ़ात करे। अबू तलहा चई हिकिड़ो ॾींहुं, हिकिड़ो राति आउं ख्वाब में ॾिसां थो, सोणे में, जे आउं जन्नत जे दरवाज़े मथे उभो हुयां। सुभान अल्लाह। साहबा किराम ख्वाब में जन्नत ॾिसंदा हुआ। कोला एतिरे ॾा करे जे उन जी दिलि में जन्नत अची वई। राति में ॾींहुं जंहिं वस्तु खे पाण सोचियूं न, उहो राति जो पाण खे सोणे में अचे। ॾींहं जो जेकॾहिं पाण पंहिंजे खेत्र जे बारे में, पंहिंजे माल जे बारे में, पंहिंजे जिनावर जे बारे में, माण्हुनि जे बारे में सोचींदासीं, राति जो ख्वाब में पाण उहो वस्तु ॾिसंदासीं। साहबा किराम जन्नत जे बारे में सोचींदा हुआ। चवंदा आउं जन्नत जे दरवाज़े मथे उभो हुयां त अल्लाह जो फरिश्तो जन्नत में जा ॿाहिरि निकिरे थो, अने उन माण्हूअ खे पहिरीं जन्नत में कोठे वञे थो जेको जिजो नेक न हो, अने शहीद की न थियो हो, जन्नत में वांदो रहंदो। अने जेको इंसान घणो नेक हो, घणो नेक हो, अने शहीद पण थी वियो, उन इंसान खे फरिश्तो जन्नत में पुठियां कोठे। सुबुह जो आउं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयुसि, अने मुंहिंजो ख्वाब मूं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुणायो कि भई उहो इंसान जेको वधारे नेक हो, अल्लाह जे नाले मथे शहीद थी वियो, जान ॾेई ॾिने, ने 12 महीना मांदो वफ़ात करे वियो, तंहिं हूंदे जन्नत में उहो पुठियां पोइ आहे। ने उहो इंसान जेको हुन इंसान जेतिरो नेक न हो, शहीद न थियो, 12 महीना पुठियां वफ़ात कयईं, तंहिं हूंदे जन्नत में उहो मांदो पुॼी वियो। आम को आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहो इंसान 12 महीना पुठियां जीअरो हो, उनखे रमज़ान जो महीनो मिलियो।
उन में रोज़ा रखी वियो, नमाज़ पढ़ी वियो, ई रमज़ान जी नेकी इन इंसान के शहीद नो पर मान त जन्नत में खणी वई है। अहिड़ो मौक़ो जेको पाण वटि अचे वारो आहे, इन में जा पाण फ़ाइदो गिनो। कई इंसान जंहिं पिंड जी सॼी ॼमार गुनाह में कढी छॾी है, न नेकी है, न रोज़ो है, न सदको खैरात है, न दीन से को वास्तो है, सिर्फ गुनाह, सिर्फ गुनाह, सिर्फ गुनाह है। उन्हीं जी दिल में अहिड़ो ख़्यालु अचे थो कि आउं हेॾो वॾो गुनहगार आहियां, हाणे नेकियूं करे न कुर कयां, हाणे नमाज़ पढ़ी रोज़ा रखी कुर कयां, सॼी जमात त कीअं कढी छॾी है। न क़ुल या इबादी अल्लज़ीना अस्रफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुद दुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। अल्लाह फरमाए, ए मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं उन्हीं इंसान खे चओ जंहिं पिंड पिंड मथे ज़ुल्म कयो आहे। ज़ुल्म कीअं कयो आहे? गुनाह कया आहिनि, अल्लाह जो नाफ़रमानियूं कयूं आहिनि, नमाज़ ना ही पढ़िया, रोज़ा ना ही रखियो, अल्लाह खे यादि ना ही कयो, अल्लाह जे घर में ना ही आया, पिंड मथे ज़ुल्म कयो। इन्ही बहाने खे चओ अल्लाह जी रहमत में जा मायूस न थियो। अल्लाह रब्बुल आलमीन आजा बड़े गुनाह माफ़ करे छॾींदो। अल्लाह गफूर रहीम है। पर शर्त इहे जे अल्लाह वटि हली न अचो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, ई शैतान है जेको पांखे वसविसा विझे थो, पांखे दिलासा ॾे थो जे तूं अञा जीरो थियो होॾे, जेके जमार मिलंदी माफ़ी मनी लाइ चओ। न मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, न्यारो ही रमज़ान जो महीनो अचे थो, अञा हुनखे 8-9 ॾींहं वार है। उन महीने ते पाण पुॼंदासीं न पुॼंदासीं अल्लाह खे ख़बर है। तंहिं विच में इन्ही 8-9 ॾींहं में कई इंसान दुनिया छॾे वेंदा, पण जेकॾहिं पाण उन महीने मथे पुॼी वञो अने पाण हेड़ी इरादो करे लाहियो जे मुंहिंजा रब ही मुबारक महीनो तो मूंखे ॾिए थो, मूंखे नसीब थिए वारो आहे। न साहबा कराम दुआ घुरंदा हुआ, अल्लाहुम्मा बल्लिगना रमज़ान, अल्लाह तो असांखे रमज़ान जो महीनो नसीब करे। पांखे दुआ घुरणियूं खपे त अल्लाह तो रमज़ान मथे असांखे पुॼाए। न पोइ जॾहिं ई महीनो पाण वटि अचे, तैनो पहला पां पिंड पिंड से ने अल्लाह से वायदो करे लाहियूं जे हेतिरा रमज़ान जा महीना मूं वटां ईअं वेंदा रहिया, मूं वटां नेकी न थई, रोज़ा न रखाणा, नमाज़ न पढ़ाणी, थियो से थी वियो। हाणे आउं अल्लाह रब्बुल आलमीन जे घर में अचां थो, हाणे आउं रोज़ा रखंदुसि, हाणे आउं नमाज़ पढ़ंदुसि, अल्लाह खे यादि कंदुसि। पां वाइदो करे लाहियूं, पिंड जी दिल में रिथा करे लाहियूं, इरादो करे लाहियूं, अने रमज़ान जो महीनो पांखे मिले अने पां रोज़ा रखी वञूं त पां कामयाब थी वेंदासीं। पुटला गुनाह अल्लाह ताला बड़े माफ़ करे छॾींदो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि। जेको इंसान रमज़ान जा रोज़ा रखे, ईमान वारो हुए अने इन नियत से रखे जे अल्लाह ताला मूंखे इन मथे सवाब ॾींदो, उन जा पुटला जेतिरी पण गुनाह अल्लाह ताला बड़े माफ़ करे छॾे थो। केतिरो वॾो मौक़ो पाण वटि अचे थो अने पाण इन निंद्र में न सुम्हूं मुंहिंजा अज़ीज़ भाइरो जे अञा रमज़ान मूंखे ढिग मिलंदा। न, कई अहिड़ा नौजवान हुआ, कई पंहिंजा भाउ हुआ, कई पंहिंजा सनावतीअ वारा, कई पंहिंजे ॻोठ वारा, कई पंहिंजे पाड़े वारा, कई पंहिंजे पंचायत वारा, जे उन ईज सोचियो हो जे अञा त रमज़ान ढिग अचींदा, तेरा रोज़ा रखी लाहींदुसि, तेरा नमाज़ पढ़ी लाहींदुसि, नेक थी वेंदुसि। उ रमज़ान आयो, तंहिंजो मांदई उ हिन दुनिया खे छॾे न हलिया विया। त पाण एतिरो मोड़ो न कयूं जे रमज़ान नो पहला पाण मथे मौत अची वञे, तेरा मूंखे अफ़सोस थींदो जे सम्झाए वारा पण ढिग आया हुआ, नसीहतूं पण ढिग ठहियूं वयूं, मौक़ा पण ढिग मिलिया हुआ, पर आउं पिंड गफ़लत में होसि, आउं पिंड सुस्तीअ में होसि जे अहिड़ा मौक़ा मूं विञाए छॾिया। रमज़ान जे महीने खे पाण मामूली सम्झी करे विञाए छॾियूं था। ईअं जाइ जे हिकिड़े महिमान खे पाण बेइज़त कयूं था।
पंहिंजे घर जेकॾहिं को महिमान हली अचे न अने उन महिमान खे जेकॾहिं को चई लाहे त पाण खे ॾुख थिए थो जे मुंहिंजे महिमान जेको कोन अचे महिमान खे साम्हूं को विड़े त उन महिमान जी बचा में पाण बीह रहूं था जे मुंहिंजे घर हली महिमान आयो आहे तो हेर हिनखे कीअं न चओ पंहिंजे महिमान जी पाण बचा करायूं था पंहिंजे महिमान जी पाण इज़त कयूं था सारवार कयूं था पर अल्लाह जो महिमान पाण वटि अचे थो ने हर वारे पाण वटि अचे थो उन महिमान खे पाण बेइज़त करे रवानो कयूं था बेइज़ती करो रमज़ान जे महीने में पाण मुसलमान थी करे नौजवान थी करे चङा भला थी करे अने ॾिपोने ॿोड़े जो पाण थियो पिया रमज़ान जी पाण इज़त कई आहे ये इज़त रमज़ान जी चे आऊं रोज़ो न रखी सघां को चे बीमार आहियां ॿिए ॾींहं में नओं निमरो चङो भलो बराबरि आहे पर रमज़ान जो चंद्र ओॾो आयो त जुनियूं जेको घूरियूं घणे पयूं हुयूं न खणी खीचे ॾेई छॾियूं उन घूरी खे निहारियो त उहो 2 वर पहिला ॾींहं हिन खणी करे ॾियो वरिया वरे माण्हू खे ॾेखारे अदा ही पयूं घूरियूं बीमार माण्हू डॉक्टर चई काइम 3 टाइम घूरियूं खणियूं पवणियूं हार्ड वारो माण्हू या पैसर वारो माण्हू या हिन वारो माण्हू या हुन वारो माण्हू या ये अल्लाह रब्बुल आलमीन की तरफ खां तोखे सज़ा मिली आहे जेकॾहिं तो हक़ीक़त में बीमार आहीं त बीमार मथे रोज़ा न आई पर जेकॾहिं तूं बीमार न आहीं खोटा बहाना बनाईं तो त मुंहिंजा अज़ीज़ बाको ब्रिज हैर तूं पिंड खे ॼाणी माणी बीमार कईं तो पर कॾहिं कहिड़ो टाइम अचींदो जॾहिं तूं पिंड बीमार होने तरफ़ पिंड अफ़सोस करें जंहिं बीमारीअ जो पता खणी फिरे पियो न घूरियूं खणी फिरे पियो अहिड़ा जेको हक़ीक़त में सच्चा बीमार उन खे ॾिस उन खे निहारे हट जो उनजी हालत थोरो आहे अस्पताल में कई इंसान आख़िर अहिड़ा मिली वेंदा जेको हक़ीक़त में बीमार आहिनि जंहिं बीमारीअ खे पाण सॾ कयूं पिया रोज़े जो बचेला करे पिंड खे बीमार कयूं पिया इहे चङा भला इहे सिहत अल्लाह जी वॾी नेमत आहे हिन मां फ़ाइदो ॾिनो ने पाण 10-12 कलाक चे आउं उञ सहन न करे सघां आउं बुख सहन न करे सघां मूंखे बदाण वग़ैरह लिखार सरे न बदाण खपे मूंखे बीड़ी खपे मूंखे नीराज खपे मूंखे विमल खपे मूंखे हू खपे तो हेर बदाण सां सुख न थो अचे पाण तूं यार अल्लाह रब्बुल आलमीन कई इंसान जा बदाण बंदि करे छॾिया उहा जे अस्पताल में पिया आहीं बिस्तरे मथे पिया आहीं पलंग मथे पिया आहीं लाचार थिया पिया आहीं उहे तौर जी बदाण कंदा हुआ उन्हीं खे लिखार सरंदो की न हो पर अॼु कई ॾींहं गुज़री विया बल्कि कई महीना गुज़री विया आहीं उन्हीं खे बीड़ी त ठहियो उन्हीं खे पाणी जो ढुक पण नसीब न थियो खाधो पीतो उन्हीं जो बंदि आहे अनाज उन्हीं जो बंदि है बीड़ी गुटका विमल उन्हीं की पण बंदि है कीअं बंदि है जो बीमारी में बंदि है पर अल्लाह ताला तोखे निहारे तो जे तूं चङो भलो नओं निमरो आऊं तोखे आज़मायां तो तुंहिंजो इम्तिहान गिना तो तुंहिंजे सब्र खे निहारियां तो जे मुंहिंजे नाले मथे ये वस्तु तो छॾेला करे तयार आहीं कि न आहीं ही रमज़ान जो मुबारक महीनो आहे इन रमज़ान जे मुबारक महीने के पाण जेकॾहिं हिकिड़ी बीड़ी मथे विझाए छॾियूं विमल जी हिकिड़ी पुड़ी मथे पाण विझाए छॾियूं मामूली नशे मथे पाण विझाए छॾियूं त पाण जहिड़ो बदनसीब इंसान दुनिया में केरु न आहे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वरहिमा अनफु रजुलिन दखल अलैहि रमज़ान सुम्मा सलख वलम युगफर लहू बदनसीब है वो इंसान बदकिस्मत है वो इंसान हलाक ने बर्बाद थी वियो वो इंसान जंहिंखे रमज़ान जहिड़ो महीनो मिलियो अने महीनो पूरो थी वियो तंहिं हूंदे पण उहो पिन जा गुनाह माफ़ न कराए सघियो त माफ़ी जो महीनो आहे मग़फ़िरत जो महीनो आहे मुंहिंजा अज़ीज़ भाइरो हिन महीने मां जेको पाण वटि अचे वारो आहे इन लाइ करे तयारी कयो रमज़ान ला करे जे पाण मेहमान अचे पंहिंजा अंगण ओटा खां ॿुहारियूं था न रमज़ान अचे त अंगण ओटा ॿुहारी जी ज़रूरत न आहे पर पिंड जी दिलि खे ॿुहारे न साफ़ कयो दिलि में जेकॾहिं नफ़रत आहे
दिल में जेकॾहिं हसद है, दिल में जेकॾहिं खार है, दिल में बुरा इरादा बुरियूं नियतूं आहिनि, गुनाह जा इरादा पियल आहिनि, इन दिल मां ई मड़े इरादा कढी छॾियो, दिल खे साफ़ करे छॾियो अने अल्लाह जे महिमान खे सॾ करे चओ अच अल्लाह जा महिमान आउं तयार आहियां। वो तौला करे दिल के बुआरे ने साफ करे छॾियो। अहिड़ा इंसान पाण बणो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वसारिउ इला मगफिरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा अस्समावातु वल अर्द उइद्दत लिल मुत्तकीन। ऐं दौड़ो झपाटो अचो उन जन्नत ॾांहुं जेको जन्नत एतिरी चौड़ी है जेतिरा ही आसमान ने ज़मीन आई। उइद्दत लिल मुत्तकीन अने उहा जन्नत अल्लाह ताला मुत्तकीन करे तैयार कई। तो मुंहिंजा अज़ीज़ भाइरो ऐं उन्हीं भाई से गुज़ारिश कयां थो जेको हर रमज़ान जो महीनो कीअं विञाए छॾिए था, न रोज़ो रखे न नमाज़ पढ़े, अने रमज़ान जे महीने में खे पिया पीए पिया कीअं कता मुसलमान थियो। अल्लाह रब्बुल आलमीन जे महीने जी इज़त कयो, अल्लाह जे महीने के जर पाछो वारियो त राजी ख़ुशी पाछो वारियो। कोई बीड़ी बंद थी वेंदी तंहिंसे कोई इंसान मरी की न वेंदो। रमज़ान जो महीनो ऐं जेकॾहिं ॾींहं में हिकिड़ो ॾींहुं कीअं न खाईंदा कीअं खे कीअं न थींदो। कई अहिड़ा पाण सफ़र करे छॾिया, कई अस्पताल में अहिड़ा पाण ॾींहं कढी छॾिया, पाण बिपोर जी मानी न आई कंदी, पाण खे बीड़ी पीते जो टाइम न मिलियो। अहिड़ा कई ॾींहं पाण मथे आया आहिनि त रमज़ान में जेकॾहिं हिकिड़ो महीनो पाण पंहिंजी बीड़ी बंदि कयूं, गुटका बंदि कयूं, मानी बंदि कयूं अने इन से पाण खे ख़ासि तकलीफ़ न थिए, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजा गुनाह माफ़ करे छॾे त पोइ हिन खां त वॾो मौक़ो पाण खे किथे मिलंदो। अगली ने छठी ॻाल्हि इहा कि रमज़ान जो महीनो अचे वारो है, जेको भाउ रोज़ा रखे वारा आहिनि उन्हीं से अपील ने गुज़ारिश ई है कि रोज़ो खाली पेट जो रोज़ो न आहे। रोज़ो पेट खे बंदि करे छॾींदासीं, कोई वस्तु अंदरि न मिले, पाण रोज़ो कई वस्तुअ जो नालो आहे। पंहिंजी अख जो पण रोज़ो हुअणो खपे, पंहिंजी ज़बान जो पण रोज़ो हुअणो खपे, पंहिंजे कने जो पण रोज़ो हुअणो खपे। पाण इन अख से को ग़लति वस्तु ॾियारियूं न। रोज़ो रखियो वेठो है अने मोबाइल में गाना न्यारे पियो, फिल्मूं न्यारे पियो, खोटियूं वस्तु न्यारे पियो, ई रोज़ो कॾहिं कम जो। रोज़ो रखियो वेठो है कने में ईयरफोन लगा पिया आहीं, कुछ ॼण कोन सुणे पियो, ई रोज़ो कॾहिं कम जो। रोज़ो रखियो वेठो है ज़बान से कूड़ करे पियो, गिलाऊं करे पियो, मुनाफ़िक़ियूं करे पियो, रोज़ो कॾहिं कम जो। रोज़ो रखे त अख जो पण रोज़ो रख, रोज़ो रखे त कने जो पण रोज़ो रख, रोज़ो रखे त ज़बान जो पण रोज़ो रख, बल्कि सॼे जिस्म जो रोज़ो रख। को अहिड़ो कम न कर जैसे तुंहिंजो रोज़ो ख़राब थींदो हुए। न त थी सघे पाण रोज़ा था हो, बुख ने उञ पाण वटि हुए पर पाण खे सवाब न मिले। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रब्ब साइमिन हज़्ज़ुहु मिन सियामि अल-जू वल अतश। कई रोज़ेदार अहिड़ा आहिनि जो उन्हीं खे खाली उञ में बुख बचे। ॿियो कीअं थो बचे? कुला मन लम यदअ क़ौल अज़्ज़ूरि वल अमल बिही फलैस लिल्लाहि हाजतुन फी अन यदअ तअमहु व शराबहु। जेको इंसान रोज़े जी हालत में कूड़ में जा गुनाह जे कमे में हथ न कढे, इन इंसान जे रोज़े जी अल्लाह ताला की कीअं ज़रूरत आहे। रोज़ो रखो त मुकम्मल रोज़ो रखो। अने रमज़ान जो महीनो अचे तंहिंखां पहला जेकी रमज़ान जा हुक्म आई, रोज़ो किन वस्तु से जुड़े थो किन से नथो जुड़े, रमज़ान में कोरो जायज़ है कोरो नाजायज़ है, कोरो क्यों खपे कोरो न क्यों खपे, इहो उलमा खां पुछो, ये आलमे वटां पुछो, उन मथे अमल कयो। रमज़ान जे महीने में वधारे दुआऊं करणियूं, रमज़ान जे महीने में क़ुरान जो दौर करणो, पाण क़ुरान जेकॾहिं पढ़ल न आहियूं त क़ुरान सुणणो, ई पाण सवाब जो कमु आहे। पंहिंजे नौजवान खे पाण ॾिसूं था रमज़ान में ॾींहुं सॼो सुता पिया आहिनि, रोज़ो रखी सुम्ही रहे, फजर जी नमाज़ सुबुह जी नमाज़ न पढ़िया, ईअं सुम्ही रहिया, अॻई वेंदी रही विचई ते मोड़ो सार थिए, सॼो ॾींहुं सुता पिया हुए अने राति सॼी रियान कई। ही रोज़ो है न मुंहिंजा अज़ीज़ भाइरो। रमज़ान में ॾींहं जो आई आराम भले कयो, मनाई न आई, पर नमाज़ टाइम ते पढ़ो। राति जो आई जागो भले, मनाई न आई, पर जागो त अल्लाह जो ज़िक्र कयो।
कुरान सुनो, तकरीर सुनो, उन मथे अमल कयो त जागो। बाक़ी सीम में हलिया वञो, खावो बनाए पियो, को महफ़िल करे पियो, को रियान करे पियो, को गाड़ी पुछे पियो, को फोन वॼाए पियो, त रमज़ान वञा तव्हांखे फ़ाइदो न आहे। इन वस्तु में पाण हथ कढी लायूं, रमज़ान खे पाण मुकमल इज़त ॾियूं, इन मां पाण भरपूर फ़ाइदो गिनो। अने जेकॾहिं पाण रमज़ान मां फ़ाइदो गिनो ऐं अमल कयो, अल्लाह रब्बुल आलमीन इंशाअल्लाह पंहिंजा गुनाह माफ़ करे छॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हियूं पाण क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ सुनियूं, अल्लाह ताला पाण खे अमल कई तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला रमज़ान जो मुबारक महीनो पाण मिणी खे नसीब फरमाए। रमज़ान में पाण खे वधारे वधारे नेकियूं कई तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला पंहिंजे गुनाह खे माफ़ फरमाए। जेकी बीमार आहिनि, अल्लाह ताला उनखे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमाए। जेकी मरी वञी क़ब्र खे अल्लाह ताला ख़ुश अता फरमाए। आमीन सुम आमीन। व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. عباد الله رحمكم الله، إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأكبر والله يعلم ما تصنعون. الله أكبر الله أكبر. أشهد أن لا إله إلا الله.